अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 मई संडे। सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं मां इसराण वञूं था ॿाहिरि। ऐं हे जेके कुकड़ियूं साहिबाऊं आहिनि उहे पंहिंजे कम ते लॻल आहिनि। खोट खोटण लॻी पई अथनि। हिकिड़ी टी हेॾां हे टे गॾु घुमंदियूं आहिनि। अलाह अकबर। पंहिंजी क्यारीअ जो हशर ॾिसी ॾिसी बसि रोआं थी। छा कयां। हुन छोकिरे खे चई बीठमि त अचे त मां मिटी थो घटि करायां। अलाए छो हिन महिल हुनखे निबाग चढ़ी वियो आहे, अचे ई नथो। सो बहरहाल कुझु त करिणो ई पवंदो। सो सुराण रेडी आहे। हे ॾिसो हे सी हिननि जा हे कम आहिनि। भरिसां नथी वञासि न त लही वेंदी। माशाल्लाह जाॾे काॾे बाबा बादशाही आहे हिननि जी, जीअं वणेनि तीअं कनि। सो असां रहंदा आहियूं, ॿाहिरि था वञूं सुपर मार्केट। ऐं ईद जे सिलसिले में कुझु शयूं रहिजी वियूं हुयूं ऐं उहे वठी ईंदासीं। कुझु विसरी वियूं हुयूं, उहे बि वठी ईंदासीं। सो कोशिशि करे यादि करे करे सॼी लिस्ट प्रॉपरली लिखी आहे। ऐं हे घर मूंखे एॾो वणंदो आहे। हिन घर जी जेका मालिकियाणी आहे उनखे सफ़ा मुंहिंजो रूह पियल आहे। हर वक़्तु हिन प्लांट्स जी सार संभाल रहंदी आहे। ज़ाहिर आहे पुराणा रहवासी आहिनि हितां जा, त हिननि जा प्लांट्स इलाही वॾा ऐं घणा आहिनि। पार्क संडे ते ख़ाली पियो आहे। उस ॾाढी तेज़ आहे, न त हिन महिल ॿार हूंदा आहिनि हिते। ॿार बि माशाल्लाह रोज़ा था रखनि, कोई बि न आहे। सो हाणे हलूं था असां अची विया आहियूं पूरे कलाक में वापसि। सो एहतियातन अटो वरितोसीं, अञा थोरो हुयो, पर ईद जा 2-3 ॾींहं मोकल हूंदी आहे। मां नथी चाहियां त ईद खां फ़ौरन पोइ जेको आहे असां वरी बाज़ारि बीठा हुजूं। उनखां अलावा पोइ दफ़े जॾहिं ग्रॉसरी वठणु वियासीं त शैम्पू असांखां विसरी वियो। शैम्पू वरितोसीं ऐं हे बिल्कुलु ज़रूरी शयूं। अंडा वरिता, पिस्ता, बादाम। हिन दफ़े मूंखे कुझु नंढी पैकिंग में मिली विया, न त पोइ दफ़े पा जी पैकिंग में पिया मिलनि। ऐं हे छुहारा ज़ाहिरा शीर खुरमो ठहंदो। हे सुराण वरितो ब्लू फूड कलर। आचार कोन हुयो घर में इलाही अरसे खां। ऐं हिनखे ही मार्मलेड, ऑरेंज मार्मलेड सुराण खे कुझु ठाहिणो हूंदो आहे। ऐं बटर, नंढियूं नंढियूं टिकियूं वरितियूंसीं जीअं इस्तेमालु करण में असांखे आसानु थियनि। खीर वरितो, थाधल वरिती ऐं कुझु हे ड्रिंक्स वरिता ऐं क्रीम वरिती, छो त मूंखे हिकिड़ी क्रीम वारी डिश ठाहिणी आहे ईद जे ॾींहुं। सो इहा असांजी नंढी नंढी ख़रीदारी। ऐं असां अधु कलाक में वापसि अचूं आहे, पर असां कलाक में वापसि आहियूं। अधु कलाक खां मथे टाइम असांखे उन लाइन में लॻो, जेके काउंटर जे साम्हूं हर काउंटर ते लाइन ठहियलु हुई। त उन में असांखे इलाही देरि लॻी वई ऐं उन में असां वियासीं पंहिंजी शॉपिंग वधाईंदा। मिसाल जे तौर ते सुराण खे मां चयमि, मुंहिंजी बि दिलि चए थी जूस पीआं। सुराण वई जूस खणी आई, मां उते ट्रॉली सां बीठी हुयमि। भई वरी मां सुराण खे मार्मलेड पियो खपे, इहो ॻोल्हे आयमि। आचार यादि आयो कोन्हे, उहो खयमि। त यानी ईअं असां ज़रियूं करे अञा इलाही सारियूं शयूं वरितियूंसीं। सो हीअ आहे असांजी अॼु जी शॉपिंग। उफ़ ख़ुदाया, हाणे साह पटींदासीं। हुनखां पोइ मां इंशाअल्लाह क़ुरान शरीफ़ पढ़ंदमि ऐं पोइ छा बि थींदो उहो तव्हां सां शेयर थींदो। 1:45 आहिनि, निमाज़ पढ़ी आयमि ऐं हिते मां मिक्स गरम मसाला सभु कढी रखिया आहिनि। सुराण इहे मूंखे पीसे पीही ॾींदी, ठीकु आहे। सो छो त ईद जी इलाही सारी डिशिज़ में मूंखे मिक्स गरम मसालो खपंदो, त इहो इन जे लाइ थोरो बचो आहे पीठल। ऐं उनखां अलावा हिते मां बॉइल थी कयां हीअ ग्वार। अॼु मां पचायां थी ग्वार ऐं पटाटनि जी भाॼी। ऐं हीअ सीज़न जी पहिरीं ग्वार आहे। ऐं ॿी ॻाल्हि त वरी ईद जा 2-3 ॾींहं कंटिन्यू अजीब अजीब डिशिज़ हूंदियूं, मसालनि वारियूं, चिकन जूं, मोस्टली चिकन। सो इहा ॿी ॻाल्हि आहे त ईद जे ॿिए ॾींहं ते मूंखे दाल चांवर खाइण जी दिलि चाहींदी आहे। सो बहरहाल त इहा मां अॼु जे लाइ ठाहियां थी भाॼी ऐं कमु जेको आहे जारी आहे। टाइम थियो 4:45 ऐं मां हिन महिल चादर सिबी चुकी आहियां। पंहिंजी चादर जी वटि वरायमि ऐं उनखां अलावा हिन जा विहाणा सिबियमि ॿई, इहे बि रेडी आहिनि। ऐं कुशन कवर मुंहिंजी मर्ज़ी त मां अहिड़े टाइप जो कोई पीच या अहिड़े क़िस्म जो ऑरेंज ठाहियां, पर मां सेम शेड न हुयो, इन करे पोइ मां कुशन कवर जेको आहे ग्रीन ठाहियो आहे, छो त हिन में सॼे में पूरे में ग्रीन जा डिफरेंट शेड्स आहिनि, त इन्हनि सां इहे इलाही सुठो लॻंदो। सो इहो सेट मुंहिंजो रेडी आहे, जेको इनशाला मां ईद ॾींहुं विछाईंदमि। ऐं हाणे कंदमि रेस्ट थोरी देरि खां पोइ। थोरी देरि त न, अधु मुने कलाक खां पोइ ईंदी आज़ान। सो आज़ान ताईं मां रेस्ट कंदमि ऐं
मां इलाही ख़ुशि आहियां छो त मां एॾे प्यार सां वठी आई हुयमि हीअ चादर, वरी मां एॾे प्यार सां ॾियण बि चाहियां पई, पर इहा मुंहिंजे नसीब जी हुई, तंहिंजे करे इहा मूं वटि ई रहिजी वई आहे। सो मूंखे ॾाढो माना इहे ग्रीन शेडिड आहे मां वटि, प्यारो ॾाढो प्रिंट आहे, इहो बि कॉटन ई आहे, त हिन सां इलाही मूंखे सुठो लॻो। सो तव्हां ॿुधाइजो त तव्हांखे इहो कॉम्बिनेशन कीअं थो लॻे। त हाणे मां रेस्ट कंदमि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी पोइ जेको कुझु करिणो आहे उहो तव्हां सां शेयर कंदमि इनशाअल्लाह। 5:20 थिया आहिनि ऐं मां चादर सिबण खां पोइ रेस्ट करण जे बजाए पाण ई मज़दूरी करणु हली वियमि। इहो मुंहिंजो नंढो बेलचो, हीअ मुंहिंजी प्लांट्स जी बाल्टी, ऐं हिते मां हिकिड़ी हीअ नई कुंडी रखी आहे जेके घुरायूं हुयूं, हे तव्हांखे यादि हूंदो हेठां पयूं आहिनि, हाणे 2 ई वॾियूं बचायूं आहिनि। असल में ॾाढी मिटी ज़ाया पई थिए, कुकड़ियूं हवा ते जेका मिटी खुटनि पियो आहे उॾामी पई वञे ऐं मां बर्दाश्त न पई करे सघां, छो जो जॾहिं ॿियो कोई न मिलंदो त मूंखे पाण खे त कमु करिणो ई आहे। ऐं हिननि जे लाइ कुंडियुनि जे लाइ मूंखे उअं ई बि खपे हा मिटी, त मूं सोचियो हिमत कर। पहिरीं मां सुराण खे चयमि बाल्टियूं भरां थी त तूं मूंखे अची हथु विझराइजांइ त जीअं असां हुन मां कढी सघूं, पोइ खणी सघूं आसानीअ सां। पोइ वरी मां सुराण खे बि न सॾियमि, छो त मां अधु बाल्टियूं करे खणी पई अचां, त आराम सां खणी वियमि। सो हिकिड़ी कुंडी हिते भरी अथमि ऐं ॿी कुंडी हिते हिन स्टूल ते रखी आहे, हिनखे बि मां भरे ई चुकी आहियां तक़रीबन, पर हिन में पाणी पवंदो त इहा थोरी मिटी हेठि थी वेंदी। सो इहा हिमत कयमि, हिमत मर्दा मदद ख़ुदा। ॿियो चवंदा आहिनि त अपनी घोट त नशा थी वई। सो अॼु मां पंहिंजी घोटियमि, हुन छोकिरे जो इंतज़ारु करे करे वरी हिन महिल बि 5-6 कुकड़ मिटीअ में बीठा जेके तबाही पिया फैलाइनि। सो हिननि में मां को न को प्लांट पोखींदमि ऐं हीअ जेका मिटी अञा बाल्टीअ में बची आहे, सो इहा कुझु डिफरेंट प्लांट्स में विझंदमि जिन जी खुटी आहे, जीअं हिन जूं काफ़ी रूट्स नज़र थियूं अचनि। इहे धागा बि हिननि में अटकिया पिया आहिनि, आराम सां कढणा पवंदा न त पन भॼंदा। सो बहरहाल त थकिजी पियमि ॾाढी, हाणे वेंदमि विझंदमि ऐं पोइ आज़ाद बि ॼाण अचण वारी आहे। हुनखां पोइ वरी पोइ जेके कमकारियूं थिया या थी सघे थो त 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी मां पोइ रेस्ट कयां। हिन महिल त हाल बुरो थी वियो आहे। बन भरी आहे आमिया, बन भरी आहे आमिया, सतुर कज तूं सतार ढोला मारू मूसां, परचन शाल पंवार, ओ परचन शाल पंवार ढोला मारू मूसां, परचन शाल पंवार। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मां इलाही थकिजी चुकी आहियां। सो हाणे रेस्ट कंदमि मां, ऐं बोड़ पचाए छॾियो, मंझंदि जो ई तयारु आहे, राति जो चांवर पचाईंदासीं। ऐं अॼु असां ईअं बसि सिंपल खाधो आहे, तक़रीबन सिंपल ई हूंदो आहे रोज़ु। सुभाणे असां सोचियो आहे शाम जो थोरी इफ़्तारी ठाहींदासीं, माना ईअं पार्टी टाइप मुंहिंजी असुराइण जी, ठीकु आहे न। सो सुभाणे वधीक महिनत कंदासीं। ऐं उनखां सवाइ मां चयमि त हाणे रेस्ट कंदमि, त उनखां पहिरियों तव्हां सभिनी सां कचहरी करे वठां, ॻाल्हाए वठां, ऐं उनखां पोइ जेको आहे यको रेस्ट ई कंदमि मां। त हिकिड़ो असल में मूंखे सुवाल जो जवाबु ॾियणो हो। मज़र अली मूंखां काफ़ी ॾींहं अॻु में, कोई हफ़्तो खनि अॻु में पुछो सुवाल त घर जे लाइ अगरि डिनर सेट वठूं त कहिड़ो वठूं घर जे यूज़ लाइ। ऐं सची ॻाल्हि आहे मां रोज़ु विसरी पई वञा, हुनखे मां हुन सां प्रॉमिस कयो त अॼु मां जवाबु ॾींदमि। ऐं न सिर्फ़ु मज़हर अली जे लाइ, बल्कि जेके बि मुंहिंजा व्यूअर्स आहिनि उन्हनि जे लाइ मां पंहिंजो एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयां थी। ॾिसो, असांजे घर में इस्तेमालु थींदा आहिनि शीशे ऐं चीनीअ जा थांव, आम इस्तेमाल जे लाइ। उनखां पोइ आहे जेको आहे उहो स्टील जा थांव। ऐं हक़ीक़त इहा आहे त स्टील जा मां थांव हिन घर में अची थोरा वधीक वरिता आहिनि, छो त मुंहिंजी हिन कम वारी माई ज़हरा बीबीअ इलाही मुंहिंजो ज़ियान कयो, खोड़ प्यालियूं प्लेट्स नंढियूं नंढियूं भॼी पियूं। त मां फाइनली वञी स्टील जूं वठी आयमि ऐं मां रियलाइज़ कयो, मुंहिंजे नंढे हूंदे असांजे घर में स्टील जा इलाही थांव हूंदा हुआ, त मां रियलाइज़ कयो त इहे वधीक जेके आहिनि बहितर आहिनि। सो आम इस्तेमाल जे लाइ जेके प्लेट्स आहिनि, प्यालियूं आहिनि, उहे सभु असांजी चीनी जूं आहिनि या शीशे जूं आहिनि, पर कुझु असां वटि स्टील जा थांव बि आहिनि। त मां सलाह इहा ई ॾींदमि त अगरि ॿाराणो घर आहे ख़ासि तौर ते, त स्टील जा थांव बेस्ट आहिनि। प्लास्टिक मुंहिंजी चॉइस कोन्हे, प्लास्टिक उहा बि प्लास्टिक जे थांवनि में खाधो खाइणु मुनासिबु न आहे। ऐं जीअं तव्हां ॾिसंदव मां पाण इलाही दफ़ा प्लास्टिक जा डिनर सेट वठी ईंदी आहियां, उहे गिफ्ट ॾियण में मूंखे बहितरु लॻंदा आहिनि, छो त उन्हनि जो हर पीस जेको हूंदो आहे अलॻि सां पैक थियलु हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ॾिसो त जॾहिं असां डिनर सेट वठंदा आहियूं प्लास्टिक जा स्पेशली, उन में इलाही सारा फज़ूल थांव आहिनि। हिकिड़ियूं एतिरियूं नंढियूं नंढियूं टाइनी प्यालियूं हूंदियूं रांदिका,
चमचा प्लास्टिक जा फुज़ूल में कांटा चमचा आम सादा उहे ढेर सारा विधल हरूभरू काउंटिंग भई 72 पीस जो सेट आहे त उहो ज़्यान आहे सिधो सौ। ऐं पहिरीं ॻाल्हि इहा त घर जे इस्तेमाल लाइ त चीनी जो हुजे या शीशे जो या प्लास्टिक जो डिनर सेट न वठो कॾहिं बि। उन में इलाही सारा थां अहिड़ा हूंदा आहिनि जेके असां यूज़ बि न कंदा आहियूं। तंहिंजे करे मुंहिंजी जेका तरजीह इहा हूंदी आहे त घर जे लाइ जॾहिं वठूं त उहे खुलियल थांवनि मां वठिजनि, चाहे तव्हां शीशे जा वठो, चीनी जा या प्लास्टिक जा। प्लास्टिक जा बि अगरि वठो त उन में क्वालिटीज़ अवेलेबल आहिनि। सादियूं जेके आहिनि उहे कोशिशि कजनि न वठिजनि। सुठी क्वालिटी जूं थुलियूं प्लेट्स वरी बि बहितरु आहिनि बनस्बत सादियुनि जे। त घर जे इस्तेमाल लाइ डिनर सेट वठणु हिकिड़ी फुज़ूल शइ आहे। उन में इलाही सारा पैसा बि ज़्यान था थी वञनि, इलाही सारा थांव बि ज़्यान था थी वञनि जेके असांखे कॾहिं बि कमु न ईंदा आहिनि। या वरी तव्हां इहो ॾिसो त शीशे चीनी वारनि में बि टी सेट अगरि आहे त तमामु घटि ईअं थींदो आहे त असां उन किटलीअ में चांहि विझंदा हुजूं, ठीकु आहे, या उन सां गॾु कॾहिं कॾहिं कॉफ़ी सेट बि गॾु हूंदो आहे डिनर सेट में। कहिड़ो असां ईअं फॉर्मल एतमाम सां कॉफ़ी पीअंदा आहियूं त उहे थांव हिकिड़ा अजाया थी वेंदा आहिनि। ऐं ओवरऑल दुनिया में प्लास्टिक जे थांवनि जी मुखालफ़त थी हले, पर पोइ बि जेके बेस्ट क्वालिटी जा आहिनि, सुठा आहिनि, थुल्हा आहिनि, उहे बहितरु आहिनि। पर हिकिड़ी शइ आहे त प्लास्टिक जा थांव घरनि में रोज़ाने इस्तेमाल में उहे ख़राब बि थी था वञनि, उन्हनि ते दाग़ बि जल्दी था पवनि, मेरा था थी वञनि, केतिरा बि साफ़ु कजनि त उहे साफ़ु न लॻंदा आहिनि। त पोइ इहा हिकिड़ी मुस्तक़िल मुसीबत आहे। सो ॿारहणे घर में बेस्ट जेको आहे उहो स्टील जा थांव आहिनि। ऐं आम अगरि घर में को नंढो ॿारु न आहे, जीअं असां वटि को नंढो ॿारु न आहे, त उन घर में असां वटि त हमेशह शीशे ऐं चीनी जा थांव हूंदा आहिनि। मुंहिंजो हस्बैंड ख़िलाफ़ु हूंदो, कॾहिं बि घर में प्लास्टिक जी काई शइ बर्दाश्त न कंदो, यानी थांव स्पेशली। बाक़ी हाणे बाल्टियूं, मगा, संदलियूं, टब, अहिड़ियूं शयूं त हाणे घर में ॿिए कंहिं यूज़ जे लाइ वठंदा आहियूं हमेशह खां, पर थांव न पसंदि कंदो कॾहिं बि। त असांखे बि आदत पइजी वई। ऐं मुंहिंजे तोड़े ॻोठ वारे घर में असां वटि त आम रिवाजु हो त स्टील जा थांव हूंदा आम तौर ते खाइण जे लाइ, प्लेट्स, गिलास, प्यालियूं, नंढियूं तसरियूं, वटियूं, थालियूं, सभु। सो मुंहिंजी इहा ई सलाह आहे त घर जे इस्तेमाल लाइ ॿारहणे घर में स्टील जा थांव बेस्ट आहिनि। उन्हनि खे जीअं ई साफ़ु करे धो त वरी चमकी था पवनि। ऐं प्लास्टिक जेका आहे जल्दी जल्दी इस्तेमाल सां मेरी थी वञे, दाग़दार थी वञे, साफ़ु करणु मुश्किल आहे। ऐं जेकॾहिं डिनर सेट वठिजनि घर जे इस्तेमाल लाइ त उहे बेकार आहिनि। खुलियल थांवनि में इलाही वैरायटी आहे, तव्हांखे नंढियूं वॾियूं प्लेट्स, प्यालियूं, प्याला, डिशिस सभु कुझु मिली वेंदो। उन में तव्हां पंहिंजी चॉइस जा थांव खणी था सघो। उन में तव्हां हिकिड़े एक्स्ट्रा बोझ खां, अजायनि थांवनि खां बची पवंदो। इहा मुंहिंजी सजेशन हुई मज़हर अलीअ लाइ बि। ऐं अगरि ॿिए कंहिंखे बि इहो सभु कुझु ज़हन में हुजे या ॿुधिणो हुजे या सम्झणो हुजे त उन्हनि जे लाइ बि। त मां तव्हां सां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो आहे। सो इहो हुयो मुंहिंजो अॼु जो व्लॉग। ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो। ऐं थोरी देरि रेस्ट कंदमि। अॼु हिकिड़ी नंढड़ी टाइनी मूंखे वीडियो ठाहिणी आहे क्राफ्ट जी, उहा ज़रूरी आहे ॾाढी मुंहिंजे लाइ ठाहिण हिन महिल, पोइ तव्हांखे ॿुधाईंदमि त छो। सो बहरहाल तव्हांखे मोकिलाईंदमि। हाणे रेस्ट जो टाइम आहे, राति जो कोशिशि कंदमि त उहा नंढड़ी वीडियो ठाहियां। मुंहिंजो फेवरेट आहे, मुंहिंजो पसंदीदा आहे। मूंखे मज़ो ईंदो आहे त जॾहिं कुझु न हुजे, बेकार शइ मां बि हिकिड़ी कम जी सुठी शइ ठही वञे त वाह वाह। तंहिंजे करे मां हमेशह रिसाइक्लिंग ऐं अपसाइक्लिंग ऐं अहिड़े क़िस्म जा क्राफ्ट्स जा वीडियोज़ ठाहिणु पसंदि कंदी आहियां। अॼु बि कुझु अहिड़ी क़िस्म जो आहे, हुनजी वजह उहा मां तव्हांखे पोइ ॿुधाईंदमि। सो जॾहिं ठाहे वठां त तव्हां सां शेयर कंदमि मां। त तव्हांखां मोकिलायां थी हाणे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो। हिकु ॾींहुं बचियो आहे, आख़िरी रोज़ो सुभाणे इनशाअल्लाह। अङारे ते ईद थींदी, ईदूं थींदियूं, शल दिलि सां सचियूं ईदूं थींदियूं, सभिनीनि जूं ख़ुशियूं थींदियूं। ऐं ग़रीबनि खे न विसारिजो, पंहिंजे मरी वियलनि खे न विसारिजो। सो सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। छो त सुभाणे वारे व्लॉग में मां पंहिंजे सुराण जी पार्टी करण वारी आहे। असां ॿिन्ही जो आइडिया आहे इहो। कुझु शयूं उहा ठाहींदी, कुझु मां ठाहींदमि, ऐं पोइ असां इंजॉय कंदासीं। ऐं पोइ तव्हांखे बि असां पंहिंजी इंजॉयमेंट त असां शेयर कंदासीं। अल्लाह भाई।